नाज़रीन, रतो ज़िले में 15 ॾींहं अॻु कराची पुलिस तरफ़ां खंभे गुम कयल 7 ॼणनि प्रोफेसर मंज़ूर कुरैशी, मज़हर, मोहम्मद जुमन, अब्दुल फत्ताह, गाज़ी खान, मोहम्मद कासिम ऐं फहद हुसैन जो पतो न पियो, जॾहिं त संदनि ॿारनि जिस्म ते ज़ंजीर ॿधी एहतिजाज कयो। उन हवाले सां रिपोर्ट कयो आहे पहलवान चोयो। 15 ॾींहं अॻु कराची पुलिस रते दरे जे कुरैशी मोहल्ले में चढ़ाई करे 7 घर भातियुनि प्रोफेसर मंज़ूर कुरैशी, मज़हर कुरैशी, मोहम्मद जुमन, गाज़ी खान, अब्दुल फत्ताह, मोहम्मद कासिम ऐं फहद हुसैन कुरैशीअ खे मुबैना खंभे गुम करण वारे वाक़े ख़िलाफ़ संदसि जे ॿारनि जो मुसलसल 15 ॾींहंनि खां एहतिजाज जारी आहे। अॼु बि उन्हनि प्रेस क्लब जे आॾो ज़ंजीर पहिरे एहतिजाज कयो ऐं इन ई मौक़े ते हिननि आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त 15 ॾींहं थी विया आहिनि, मुंहिंजे बाबा ऐं मुंहिंजे शहन चाचनि खे कराची पुलिस खणी वई आहे। एतिरा ॾींहं थी विया आहिनि, उन्हनि खे ज़ाहिर कयो आहे, उन्हनि खे आज़ादु कयो आहे। तंहिंजे करे असां रोज़ एहतिजाज कयूं था, पर उन्हनि जो को नोटिस न मिलियो आहे। महिरबानी करे उन्हनि खे आज़ादु कयो। आहिनि त मुंहिंजे बाबा ऐं मुंहिंजे शहन चाचनि खे कराची पुलिस खणी वई आहे, न उन्हनि खे ज़ाहिर कयो, न उन्हनि खे आज़ादु कयो। महिरबानी करे उन्हनि खे आज़ादु कयो। थी विया आहिनि, मुंहिंजे बाबा कासिम घरां थी विया आहिनि, आज़ादु कयो आहे। असांजे घर में कोई मर्द भी न है, पैसा कमाने वाला कोई मर्द भी न है। मेहरबानी करे उन्हें आज़ाद कराची जी पुलिस मुझे बाबा शहन चाचन के अञा के आज़ाद न कयो आहे। असांजे घर में केरु वॾो भी न आहे। असांजी ज़िंदगी ॾाढी मुश्किल सां की गुज़रे। महिरबानी करे उन्हनि खे आज़ाद कयो। बाबा ऐं शहन चाचन के कराची पुलिस खणी वई आहे। असांजे घर कोई मर्द भी न आहे जेको पैसा कमाए। असां ॾाढी मुश्किल सां गुज़रूं। असांजी ज़िंदगी असां मानी भी नथा। असांजी ज़िंदगी मुश्किल सां गुज़रे। उन्हनि खे आज़ादु कयो, आज़ादु कयो। असांजे बाबा ऐं शहन चाचन खे आज़ादु कयो। मुंहिंजे बाबा मोहम्मद जुमन ऐं मुंहिंजे शहन चाचनि खे बेगुनाह कराची वारी पुलिस गिरफ़्तार करे वई आहे। हिन महिल ताईं न उन्हनि खे आज़ादु कयो वियो आहे, न उन्हनि खे ज़ाहिर कयो वियो आहे। महिरबानी करे उन्हनि खे आज़ादु कयो। हिन महिल ताईं के वज़ीर आज़म या वज़ीर आला के नोटिस भी न आहे कढियो वियो आहे। हिन महिल ताईं असांजे घर जे को मर्द भी न आहे। मुंहिंजे शहन चाचनि खे कराची वारी पुलिस खणी वई आहे। हिन महिल ताईं न आज़ादु कयो अथनि, न ई उन्हनि खे ज़ाहिर कयो अथनि। असांजे घर में कोई भी वॾो मर्द न आहे। महिरबानी करे मुंहिंजे बाबा ऐं मुंहिंजे शहन चाचनि खे आज़ादु कयो। शहन चाचनि खे कराची जी पुलिस खंभे गुम कयो वियो आहे। असांजे घर में को मर्द भी न आहे जेको असांखे खाराए पीआरे ऐं असांजे उन्हनि खे जल्दी सां आज़ादु कयो। 15 ॾींहं थी विया आहिनि, उन्हनि खे आज़ादु न थियो वियो आहे। उन्हनि सां गॾु शहन चाचा आहिनि, उन्हनि खे ततन में आज़ादु थियो, ततरी भी थी तॾहिं उन्हनि खे आज़ादु थियो। कराची पुलिस पारां चढ़ाई करे मुबैना खंभे गुम कयलनि जे ॿारनि आला अख़्तियारनि खे अपील कंदे चयो आहे त असीं 15 ॾींहंनि खां मुसलसिल सरापा एहतिजाज बणियल आहियूं, पर हिन वक़्त ताईं कराची पुलिस असांजे गिरफ़्तार कयल वालिदैन खे न ई ज़ाहिर थी करे ऐं न ई आज़ादु थी करे। कैमरामैन मुज़फ़र सां गॾु पहलवान जोयो, आवाज़ न्यूज़, रतो दरो।